नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे गंबट में ख़बर ॾींदा हलूं त गंबट में बाहि लॻण सबबि सड़ी ज़ख़्मी थियल औरत जो मरण खां अॻु वीडियो बयान। वाक़ियो कीअं थियो? घर होती रोज वणंदा आहिनि। कहिड़ा कहिड़ा? असांजे घर वठी करे मुड़ुस कोन हुते हाणे। बाक़ी देर बि कोन थी। कहिड़ो नालो छा अथसि? वहीद ऐं बसि ऐं ससु रोज़ वणंदी रात जो न ॻाल्हाईंदा हुआ। पर इहा रिक्वेस्ट कयां थी तव्हां ख़ुशि थी इन जे बदिरां न ॻाल्हाईंदा, कानूनी तौर मां न लड़ंदा। उहे असां सां त मुंहिंजी ग़लती न आहे। मूंखे हिते न खणी अचण ॿाहिरि खां कल्ह आहे पहिरों न बाहि कहिड़ी न पाण ॾुख कढंदी आहे पाण खे ॾिने छो त मुंहिंजा ॿुधी नफ़ी सही सघां चवां पई त हिन जीअं तेल कहीं आ रही मथों कहीं भी ना कहिड़ो कुझु न। बाक़ी मुंहिंजा भाउर ॾे हिननि फ़ोन कई सारनि त पंहिंजी खणी वञो असां वटि इन जे इलाज जा पैसा न आहे। बाहि मां तूं पंहिंजो पाण खे पाण ॾिनी आहे। ॾुख खां ॾिनी आहे। अगरि मुंहिंजी जॻह ते तव्हां हुजो माना हुननि बाहि न ॾिनी शायदि न न मां अहिड़ो ॾिसो रखूं न। बाक़ी उन्हनि जी ग़लतियूं आहिनि। हा माना उहे वठंदा पोइ तंग थी तूं बाहि ॾिनी। असां तव्हां बि इंसान आहियो। हा हा समझी सघो था। हा हा हाली कानून तौर न असां ते एफआईआर थी सघे न हुननि ते थी सघे। इहो मुंहिंजो रिक्वेस्ट आहे। हा जंहिं ख़ुशि थियनि जेको करणो हूंदो पाण तव्हां ॾींदा। हा हाली न हुजनि हुनखे नुक़सान ॾिजो कंहिंखे न थींदो, कुझु बि न थींदो, कंहिंखे तकलीफ़ वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।